इन वक़्तु असां तालके थाणे बुलाखान जे यूनियन काउंसिल तोंग जे देह कोहतराज में ॻोठ हाजी ग़ुलाम नबी ख़ान रिंध में मौजूदु आहियूं। उन जी हीअ बनी आहे, उताक़ आहे ऐं भर में असां जे कोहिस्तान जो तमामु वॾो कदावर जबल जंहिंखे खीरथर चयो वञे थो ऐं हिन जे ई क़रीब में खीरथर नेशनल पार्क जो नालो बि आहे, जिते हज़ारें कुदरती जानवर आहिनि। हिन वक़्तु कुदरत वारो महिरबान थियो आहे, वसकार थी आहे, हर तरफ़ गुलो गुलज़ारी आहे, कोहिस्तान बाग बहार आहे, कश्मीर जो ॾेख ॾिए थो पियो कोहिस्तान। असां इन्हनि सभिनी महिमाननि जा थोराइता आहियूं जिन वॾा वड़ करे असांजे हिन कोहिस्तान में सफ़र कयो, सैर कयो ऐं ॻोठाणनि सां मिलिया, हिननि खे हितां जूं हालतूं मालूम थियूं। हिन ॻोठाणनि जा बि असीं शुक्रगुज़ार आहियूं साईं ग़ुलाम नबी ख़ान रिंध ऐं उनजी बिरादरी ऐं उनजे तमामु दोस्तनि जा, जिन वॾो असांजो आदर भाव कयो, वॾी इज़त कई, वॾो मान ॾिनो संदन थोरा। ही कोहिस्तान जो इलाइक़ो जेको पसमानदा सम्झो वञे थो, इन में वॾी ज़रूरत आहे इल्म खे उजागर करण जी, सिहत जूं सहूलतूं न आहिनि। वॾी ॾुखाइनि मां ही जबल जा माण्हू जबलनि वांगुरु मज़बूत थी, हे ॾुख जबल जीअं मज़बूत थी करे ॾुख गुज़ारनि था पिया, पर वरी ज़रूरत आहे दुनिया जे मीडिया खे, इदारनि खे हिननि जे तरफ़ तवजो ॾियण जी, हिन ते रहम खाइण जी। सो बहरहाल हिननि दोस्तनि जा असीं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जिन तमामु सुहिणे नमूने सां महिमाननि खे मान ॾिनो, इज़त ॾिनी ऐं ख़ूबसूरत नमूने सां ही असांजो सफ़र अञा जारी आहे। अञा अॻिते असांखे हाणे गेबी पीर जे चश्मे ते वञिणो आहे, इन खां पोइ कोहिस्तान जा ॿिया नज़ारा ॾिसणा आहिनि। इंशाअल्लाह अॻिते वरी उन बारे में गुफ़्तगू थींदी।